ठरी मिरवा मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा लॻ बाग बचरा जे रवासिन अल्लाह रखियो सोनो खान ऐं मसमात भागल ख़ातून जो व्याजी काशिफ ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन मौके ते बाग बचरा जे रवासिन अल्लाह रखियो सोनो खान मसमात भागल ख़ातून जिन काशिफ ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त असां कुझु महीना पहिरीं काशिफ खां 80,000 रुपया वरिता हुआ जेके असां ग़रीब मिसकिन हुजण करे अदा न करे सघिया आहियूं छो त असांजो पेट गुज़र मस पिया करे सघूं। हिन वक़्तु असां मथां व्याज लॻाए 6,50,000 रुपया लिखी रहियो आहे। असां हिन खे 50,000 पैसा ऐं 1 लख रुपया खणी ॾियण वियासीं त हिन इहे पैसा असांखे उछलाए ॾिना। हिन वक़्तु असांजे घर ते कब्ज़ो करे वेही रहियो आहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त हिन व्याजी खां असांजी जान छॾाई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।